आवाज़ टीवी पारां 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध में सक़ाफ़त जा रंग निखरी पिया आहिनि। खिपरो जे अछड़े थर जे ॻोठ बांको चांहियूं में क़ाइम सक़ाफ़ती म्यूज़ियम माण्हुनि जे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। आवाज़ टीवी न्यूज़ पारां सिंध सदा आबाद हुजे जे सिरे हेठि ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारे खां पोइ जिते समूरी सिंध में सक़ाफ़त जा रंग निखरी आया आहिनि, उते खिपरो लॻ अछड़े थर जे ॻोठ हाजी बांको चानियूं में बि समूरी सिंध जूं सक़ाफ़ती शयूं मौजूदु हुजण करे इलाइक़े वासियुनि तोड़े परे परे खां आयल माण्हुनि जे तवजे जो मर्कज़ बणियल आहिनि। ॾिसण वारनि खे ईअं लॻे थो ॼण समूरी सिंध जी क़दीमी सक़ाफ़त सिर्फ़ अछड़े थर जे ॻोठ हाजी बांको चानियूं में ई महफ़ूज़ थियल आहे। सुहिणे लतीफ़ जे हिन धरतीअ ते अहिड़ा भिटाई जा आशिक अॼु बि मौजूदु आहिनि जेके सुंवारी सिंध जी क़दीमी सक़ाफ़त खे पंहिंजे साह में सांढियो ज़िंदा रखियो अचनि, जंहिंजो मिसाल खिपरो लॻ अछड़े थर जे ॻोठ हाजी बांको चानियूं जे रहवासी लतीफ़ सरकार जे पारखू अता मोहम्मद चानियूं जो बि आहे, जंहिं पंहिंजे उताक खे न रुॻो सक़ाफ़ती शयुनि सां सजाए म्यूज़ियम में तब्दील करे छॾियो आहे, पर हुन सिंध जूं हज़ारे साल पुराणियूं अनेक सक़ाफ़ती शयूं गॾु करे सिंध जी क़दीमी सक़ाफ़त खे ज़िंदा रखण जो मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। खिपरो तहलके सां तहलको रखंदड़ अछड़े थर वासी अता चानियूं पारां 17 साल खां पंहिंजे ॻोठ में क़ाइमु कयल सक़ाफ़ती म्यूज़ियम में सिंध जा क़दीमी सक़ाफ़ती थांव, हुनुर, हथियार, सुवारियूं, औज़ार, म्यूज़िक, लिबास समेत अनेक क़दीमी शयूं मौजूदु आहिनि, जेके न रुॻो सावणी में बरसातुनि दौरान अछड़े थर जे सूंहं ॾिसण लाइ ईंदड़ माण्हुनि, अदीबनि, तहक़ीक़ कंदड़ तोड़े सक़ाफ़ती ॾियारे जे मुनासिबत सां परे परे खां आयल माण्हुनि जे तवजे जो मर्कज़ पिणु बणियल आहिनि। अता मोहम्मद चानियूं पारां पंहिंजे ज़ाती ख़र्च ते क़ाइमु कयल हिननि नायाब सक़ाफ़ती शयुनि जे म्यूज़ियम खे ॾिसी केतिरनि ई नौजवाननि खे सक़ाफ़ती शयुनि बाबति ॼाण पिणु मिले थी। साईं, कीअं ख़्यालु आयो हेतिरियूं जेको सक़ाफ़ती शयूं तव्हां गॾु करे रखियूं आहिनि अहिड़े दौर में बि? साईं, लतीफ़ पढ़ियोसीं, लतीफ़ पंधु ॾेखारियो, वञी लतीफ़ियात ॾिठीसूं त लतीफ़ियात ॻरे पई, ॿुॾोई खाए पई, कट खाए पई, उस खाए पई, माण्हू खणी पिया वञनि। पोइ उनखे गॾु करण जो शौक़ु थियो त यार लतीफ़ियात घटि में घटि गॾु कजे। पोइ लतीफ़ियात सां गॾोगॾु वरी ॿियूं जेके सिंध जूं विञायल शयूं हुयूं पोइ उहे बि गॾु कयूंसीं, त पोइ उन में संगत, यार दोस्त, पूरी सिंध काए अची असांखे इन शइ में हयूं त बाबा इहे शयूं गॾु करे माण्हुनि ॾिनियूं, पोइ गॾु करे रखीसीं। हीअ तक़रीबन हिनखे थी वेंदो आहे, मुंहिंजे ख़्याल में 17-18 साल थी वेंदा। हा बिल्कुलु, अञा उहा जुस्तजू आहे। लागत असल में छा आहे जो हीअ मूं पंहिंजे इश्क जे लाइ कयो न, इश्क जी का बि लागत न हूंदी आहे। पोइ जेका बि शइ जीअं मिली उहो लागत को इशू न आहे। इशू इहो आहे त शयूं ख़तमु थी वियूं, उनखे गॾु करे रखियूंसीं। ॿियो लागत या उहो त इश्क में त को हिसाबु हूंदो ई न आहे न साईं। मुख़्तलिफ़ सिंध जे तक़रीबन हर शहर मां मूं शइ वरिती आहे। कराची, हैदराबाद, तव्हां ठटो, मीरपुर ख़ासि, जिथां उमरकोट, मिठी, डीपलो, थर, कारूंजर, काछो, सभु जेको आहे न उहो वड़ोलियोसीं त उतां शयूं मिलियूं। अचनि त जाम था, पूरी सिंध अचे थी, पूरो पाकिस्तान जा ॿिया माण्हू बि अचनि था। ॿाहिरि खां जेकॾहिं माण्हू को ईंदो आहे हिते, ख़ासि करे मीरपुर ख़ासि, सांगड़, उमरकोट जो को महिमान ईंदो आहे, उन्हनि उहे पोइ मेज़बान खणी हिते असांजो महिमान बि कंदा आहिनि। उन माण्हू वीचारा, उन्हनि खे उहो ख़बर न आहे, पर उहो कंदा आहिनि। पोइ कॾहिं कॾहिं त ज़ोरी करे वठी बि वेंदा आहिनि, पर कोशिशि कबी हथ ॿधे हुनखां माफ़ी वठिजे त यार हीअ शयूं असल में हीअ शयूं मुंहिंजियूं न, हीअ शयूं उन्हनि जूं आहिनि, हीअ शयूं सिंध जूं आहिनि, हीअ सिंध संभाले त शयूं महफ़ूज़ थींदियूं न। पोइ कुझु अहिड़ा वीचारा ईंदा आहिनि जो इहे जेकॾहिं म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट कढे हेठि लाहे, उन्हनि खे वॼाइण सां तारूं टुटी थियूं वञनि। हाणे हींअर तंबूरे ठाहिण वारो, रबाब ठाहिण वारो, तंबूरी ठाहिण वारो, खमाच, सुरंदो, सारंगी, इहे ठाहिण वारा त आहिनि कोन, उहो तांदू टोड़ियो छॾनि।
पोइ वरी भॼूं था, वरी को मिली थो वञे थो को नीम कारीगर, त उन खां वरी इहे ठाराए था अचूं। म्यूज़िक तव्हांखे जाम मिलंदी, हुरनि जूं बंदूकूं तव्हांखे मिलंदियूं, हुर स्ट्रगल में जेके बि बंदूकूं तलवारूं बणछूं भाला थिया आहिनि उहे तव्हांखे तमामु घणा मिलंदा। ऐं ख़ासि करे थर जा आहिनि, थर जूं जेके शयूं आहिनि उहे तव्हांखे तमामु घणियूं मिलंदियूं। हीअ असांजो हिकिड़ो बुनियादु, हीअ सकाफ़त, हीअ असांजी सिंध, हीअ शयूं जेके आहिनि इहे असांजी बुनियादु आहिनि, बेसिक आहिनि। उन जे नौजवान खे इहे सभु शयूं उन्हनि जी मालूम हुजणु खपे त असां छा आहियूं, हीअ असांजी सुञाणप आहे न। उहे क़ौमूं कॾहिं बि दावा या दिलि ते हथु हणी ॻाल्हि न कंदियूं आहिनि जंहिंजी का बेस न हुजे, जंहिंजी का सकाफ़त न हुजे, जंहिंजो को बुनियादु न हुजे। हीअ असांजी बुनियादी शयूं आहिनि। इन्हनि खां जेकॾहिं असांजो नौजवान परे हूंदो त पोइ उहो नौजवान पोइ उहो सिंध जो त धणी ई कोन थींदो न। हीअ सिंध जूं शयूं आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त खाते खे बि घुर्जे त बाक़ाइदगी सां हर शहर में अहिड़ा सकाफ़ती म्यूज़ियम क़ाइमु कया वञनि जीअं सिंध जी सकाफ़त पूरी दुनिया में उजागर थी सघे। कैमरामैन सज्जाद शरह, मोहम्मद इस्माइल सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिप्रो।